राधण भरिसां ट्रक ऐं चिंची रक्षा में टक्कर थियण जे नतीजे में हिकु औरत फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। लाड़काणे रोड ते काज़ी मस्जिद वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं चिंची रक्षा में टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में रक्षा में सवार बाड्रे वासण मसमात परवीन सोलंकी थॾे ते फौत थी वई, जरत दीदार अली सोलंकी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतला बाद सीहड़ ऐं वीहड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जे लाश खे पंहिंजे तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ ॾोकिरी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि हादसे बाद ट्रक ऐं चिंची रक्षा ड्राइवर मौके तां फरार थी वञण में कामयाब थी विया। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे राधण खां, जिते लाड़काणो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रक ऐं चिंची रक्षा में टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में रक्षा में सवार बाड्रे वासण औरत परवीन सोलंकी थॾे ते फौत थी वई, जरत हादसे में दीदार अली सोलंकी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतलाबाद जी सीहड़ ऐं वीहड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती औरत जो लाश ऐं ज़ख़्मी खे ॾोकिरी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि हादसे बाद ट्रक ऐं चिंची रक्षा ड्राइवर मौके तां फरार थी विया। मुज़फ़र गोरड़, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, राधण।